अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। मीरपुर ख़ास में सिहत खाते जे 16 ग्रेड जे ऑफिसर गुलाम मोहम्मद मेमण साफ़ अॻियां दाईंदे ॿुधायो त आऊं चेयरमैन एंटी करप्शन इंक्वायरी सिंध जो शुक्रगुज़ार आहियां जो मूं मज़लूम जूं मीडिया ते हलंदड़ ख़बरनि जो नोटिस वठंदे हंगामी बुनियादनि ते इंक्वायरी करण जो हुकुम जारी कयो। हुन चयो त नाजाइज़ सीटुनि ते वेठलनि खे अंजाम ते पहुचायो वञे त जीअं कानून जी बालादस्ती क़ाइमु थिए ऐं आईंदा को बि ऑफिसर कानून जी भनकड़ी करे कंहिं ॿिए मुलाज़िम खे नुक़सान न पहुचाए सघे। हुन चयो त सिहत खाते जे साबिक़ा डीजी डॉक्टर इख़लाक़ मूं गरीब हेल्थ जे 16 ग्रेड जे उहिदे जे ऑफिसर गुलाम मोहम्मद मेमण खे 2010 खां 2018 ताईं रहण खां पोइ बि गैर कानूनी तरीक़े सां मुंहिंजे 16 ग्रेड जे प्रोमोशन खे रद्द करे छॾियो, जंहिंजी कानूनी तौर का बि गुंजाइश न आहे। हुन वधीक चयो त उन खां पहिरियां 2014 में इमरान अता सुमरो एडिशनल सेक्रेटरी हेल्थ टोकन वठी मुंहिंजो प्रोमोशन रद्द करायो हो, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। हुन चयो त आऊं चेयरमैन एंटी करप्शन खां मुतालबो थो कयां त केस AC1 जे मीटिंग में मंज़ूर कराए केस खे एंटी करप्शन में चालान कयो वञे ऐं मूं मिसकिन सां इंसाफ़ कयो वञे।